अल्लाह में तो 22 तारीख इमेज का हलणो थी मान लो में छो छा आहे भाई शादी आहे न दुकान ते कम आहे न फिल्म ॾियणो न त छा आहे 22 तारीख़ कलंदरी धमाल थींदो। इहो छा आहे झूलण जो मेलो। अरे यार चङी तरह ॿुधाए न छा थो चए। अरे 22 अप्रैल पूज बहिराणो साहिब निकरण वारो आ। किथे हूं केमहिल अरे शारदा लॉन्स में नासिक पंचवटी में शाम जो 5 खां वठी 9 ताईं। तौबा कर मालिक दर हर वेले हर वार तू। कंहिंजे तरफ़ सां कलंदरी धमाल प्रोग्राम हे पूज बहिराणो साहिब शहज़ादे ओमीराम साहिब ऐं नन्हे शहज़ादे दिलबर साईं कढरवाण आहिनि। चार तू तौबा कर तौबा कर तौबा कर मालिक दर हर वेले हर वार तू। तौबा कर मालिक दर हर वेले हर वार तू। अरे वाह ॿुध 22 अप्रैल इमेज जी टिकट कैंसिल कराए त तव्हां बि अचो 22 अप्रैल कलंदरी धमाल में। किथे शारदा लॉन्स नासिक पंचवटी में। जय वसंत गोड।